बाबा बे अमर जा थोड़ा को लाए से हां कदे भी को लाए से मुझे मुस्तफा जी सोनी तालीम अबे अमर जो शाह मकाम उस्ताद जो शाह मकाम हां जो अल्लाह जो सोनो रसूल तो फरमाए त अबे अमर जी दुआ बच्चे जे लाए इया जी नबी जी दुआ पर उम्मती दी अगर नबी जो उम्मती ला दुआ करे तो खुदा रद कंदो अबे अमर जी दुआ भी इए था हां इन भलारे मौके ते मां नौजवानन के खास पैगाम जातो बाबा पंजे अबे अमर के भिण के नदी दा कयो रब के सख्त ना पसंदो अजाब ना जी वनी खुदा जो ए याद रखो जे अबे अमर सा जड़ो रवैयो रखियो ना उन जी पांजी औलाद इन दुनिया में उन सामने ही रवैयो रखी करे बल्कि उन का भी वधी के उन के जलील है रुसवा करी रब करीम दा फैसला असा जो दीन असा के इज्जत है एहतराम कर सिखारे तो वरन जो अदब कर सिखारे तो बचरन सा नंदरन सा प्यार मोहब्बत है शफकत जो रवैयो अख्तियार कर सिखारे तो असा पंजे मजहब के परते न कयो जिंदगी के हर मामले में पंजे सोने रसूल जी ताबेदारी कुरान करीम असा किया तालीम दी हां एक गैर मुस्लिम असा के चाहियो तो ये मुसलमान पंजे दीन ते अमल न था कन उन जे करे दुनिया जा बदतरीन इंसान है मुझे साईं पंजे आखिरी जिंदगी के खुतबे में सुना लफ्ज़ इरशाद फरमाया तमा तवा जे लाए बछड़ियों कदे तो वने घणी शरी साईं बछड़ियों अगर उन्होंने बिन शहर के ता मजबूती से पकड़ियो तो कामयाब है कामरान थी दो दुनिया के हर मामले में आगे बढ़ाऊंगा पर जे करे उन्होंने शहर के ता छड़े दिनो जिल्लत है रुसवाई तवा जो मुकद्दर बन जी वे गहरी शरी मुझे सुने रसूल फरमायो हिकु कुरान करीम अजो उन कुरान जी अमली जमात यानी सहाबा किराम रिजवानुल्लाह ताला अलैहि व अजमईन जे भाई मुझे नबी जो सहाबी शाह थी तो खबर तो केने वडे शान मुझे नबी जे सहाबी जो महबूब गौसल आजम महबूब सुभानी कुतुब रब्बानी शेख अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर असा जे पीरन जो भी पीर सुना लफ्ज़ इरशाद तो फरमाए हां तो इंसान पार के ला किथे तो समझे ला किथे पाचे तो वनी उन जो सोचो ला करी उन लेकिन पार फरमांदा अगर तो विलायत चाहे था रब जी रजा चाहे था तो रसूलुल्लाह जे ताबेदारी में हुआ छे तमाम के मिलन रसूलुल्लाह जी ताबेदारी में ये मकाम मिलंदो यो विलायत जो मकाम रब जे रजा जो मकाम रब जे महबूबियत जो मकाम अल्लाह तबारक व तआला फरमाए तो अल्लाह जे रसूल जे ताबेदारी में तमाम के मिलन कुरान करीम में रब यो ही दर्श दिनुआ इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह जे करे चाहो ता खुदा की मोहब्बत चाहो ता रब जो राज को अल्लाह जे महबूब नबी जी पेरवी करे उन जे तरीके के उन जे कौल ऐ फेल के पंहिंजे अमल ऐ किरदार सां जिंदा करे या हकीकी गुलामी है या हकीकी गुलामी है असा गुलाम रसूल जा सदर इश्क जो दावा वडी कयो पर जने सुने रसूल जो फरमान दे त कोई सामने बाबा जे करे ये कंदा से त मामा रुसी वीदा चाचा रुसी वीदा मिटन माइटन सा कीदा उठंदा से वेंदा से जे रसूल जो फरमान तो जे रसूल जो तरीको तो जे तो के मिटवान पे आता फोन खुदा जो कसम सैयदना फारूक आजम जरी शख्सियत मुझे साईं फरमाया अबू ए उमर तो के दुनिया में केड़ी से वधी के महबूबा जे तो रसूल सोना रसूल मुके पाजी जान हर शय का वधी के पसरसी पाजी दा के प्यारी होगी पाजी दा लेकिन अल्लाह के सोने रसूल फरमाया तो मेरा बुद्धि इज्जत जैसी टाइम तमाम कोई भी शख्स मुके पाजी जान माल इज्जत आबरू बचन अबे अमर का वधी के प्यारो न तो लगे जैसी टाइम कदे भी कामयाब कदे भी मुकम्मल मोमिन बन न तो सके बुधायो तो सोने रसूल सा मोहब्बत दी दावा कदो या अमल भी करे खाली दो अमल जैसे ने कंदो रसूलुल्लाह जे तरीके के न अपनाई दो जैसी का रब जी रजा के हासिल करे न था महबूब गौसल आजम फरमाया तो विलायत जो मकाम है इतबा सा मिलदो अगर कोई विलायत जी दावा करे पाण के चवे त मां वडो बुजुर्ग आया वडो पीर आया हत्ता के महबूब सुभानी फतेह रब्बानी में फरमायो त आसमान में हवा में मुसल्ला रखी नमाज पढ़े संगत मुसल्ला रखी नमाज पढ़े ता जे यो कई करामत पेश करे पर जे करे रसूलुल्लाह जे सुन्नत जो इनकार
सहाबाए किराम यो में विसाल सो में विसाल रखया टिने ॾींहंनि जो रोज़ो हुजूर ने रखंदा हा सहाबा में रखियो कमज़ोर थी विया पीला थी विया बेहोश थी विया मुझे सोने नबी पूछो उनका छो छा थियो तव्हां खे या रसूल अल्लाह सां सो में विसाल रखियो टिनि ॾींहंनि जो रोज़ो रखियो पाण फरमाए त कंहिं तव्हां खे चयो साईं तव्हां जो रखो पिया मुझे साईं फरमाए त छा तव्हां मुंहिंजो न थियणु चाहियो साहबा जी मोहब्बत हुई पंहिंजे आका सां मुझे साईं फरमाए तो खुदा जो कसम आहे तव्हां केतिरी बि मुंहिंजी पैरवी कयो पर मूं जहिड़ा तव्हां थी नथा सघो मुझे आका व मौला जो शान खे केरु बयान करे सघंदो तुझे मुझे अकुल जी ॻाल्हि कोन्हे का तुझे मुझे इल्म जी ॻाल्हि कोन्हे का जंहिंजे शान खे रब्बे करीम फरमायो वरफाना लका ज़िक्र महबूब तुझे मकाम खे तुझे शान खे मां इरफा जे मकाम ते पहुचाए छॾियो आहे ऐं इरफा जो मकाम छा आहे आले लुगत ॿुधाइनि था त इरफा जो उहो मकाम आहे जिते इंसान जो अकुल ऐं सोच न पहुची सघे केॾो बि इंसान अकुल वारो हुजे इल्म वारो हुजे पर उन जो अकुल उन बुलंदीअ ते नथो पहुची सघे जंहिं बुलंदीअ ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जी शान खे फाइज़ करणु जंहिं सोने नबीअ जे अॻियां सहाबाए किराम खुसूसन हज़रत हिसान बिन साबित रज़ी अल्लाहु ताला अन्हु जंहिंखे शाइर रिसालत चइबो आहे हां जीअं सदा ख़्वान आहिनि न नात ख़्वान हुजूर जो शान बयान कनि था सोने हसन सोने नबी जे शान में नात पढ़ंदो सोनो नबी हुन जे साम्हूं वेठो हूंदो हां छा मंज़र हूंदो उन महफ़िल जो हां उते लफ़्ज़ तो चए त खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन महबूब खुदा तोखे हर ऐब खां पाक बनाए पैदा कयो आहे तोखे अल्लाह तबारक व तआला बेऐब बनाए पैदा कयो आहे मुझे साईं ख़ुशी पंहिंजी चादर मुबारक लाए हसन बिन साबित खे तोहफ़े में ॾिनी अगर गलत चवे तो हुजूर तोहफ़ो ॾिए न हुजूर राज़ी थिए न कॾहिं बि न छो त अल्लाह जो रसूल चाहे थो त दुनिया वारा मुंहिंजे मक़ाम खे सम्झी सघनि ऐं मुंहिंजे साईं ॿुधाए छॾियो जीअं सोने अबू बकर असांजे सिलसिले नक्शबंदिया जे पेशवा जंहिं मुंहिंजे नबीअ खां डायरेक्ट फैज़ वरितो ऐं पंहिंजे फैज़ खे सैयद सलमान फारसी जे मार्फत असांजे मुर्शिदनि ताईं पहुचायो जंहिंजा गुलाम अॼु हर जॻह ते मौजूद आहिनि पंहिंजे पाकिस्तान में त छा यूरोप त छा अमेरिका अफ्रीका कनाडा दुनिया जे कुंड कुर्छ में न्यूज़ीलैंड ऑस्ट्रेलिया आयरलैंड समुंड जे विच में जेके मुल्क आहिनि उन्हनि मुल्कनि में हथ पीर मिठा जो नारो गफ़ारी जवान जो फैज़ अॼु पूरी दुनिया में पहुची चुको असांजो पेशवा कहिड़ो सोनो सिद्दीक़ अकबर आख़िरी ॻाल्हि बयान करे उन्हनि जी बयान खे ख़तम थो कयां त सोने सिद्दीक़ अकबर रसूलुल्लाह जे साम्हूं वेठो आहे मुंहिंजो साईं जे मथां सूरे नसर जो नुज़ूल थियो पाण सूरे नसर इज़ा जा रसूलुल्लाह आख़िरी आयत जेका क़ुरान जो नाज़िल थियनि पियूं पाण उन जी तशरीह बयान कंदे लफ़्ज़ इरशाद फरमाया त हिकु शख़्स आहे जंहिंखे ख़ुदा अख़्तियारी ॾिनी जंहिंखे ख़ुदा अख़्तियारी ॾिनी आहे त हू हिन दुनिया में रहणु चाहे या पंहिंजे रब ॾे वञणु चाहे पर उन शख़्स मुंहिंजो साईं जो फरमाए त उन शख़्स पंहिंजे रब ॾे वञण खे तरजीह ॾिनी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फौरन सम्झी वियो त हुजूर जन पाण ॾे इशारो कनि पिया अल्लाह अल्लाह जूं ज़रबूं हणी बेहोश थी किरी जीअं होश में आयो त सोने नबी मुतवज्जह थी फरमायो अबू बकर छा तूं मुंहिंजी हक़ीक़त खे ॼाणे थो नबी तो पुछे पंहिंजे प्यारे दोस्त खां जेको हमेशह गॾु हुयो जेको अॼु ॾींहं ताईं धार थियो ई कोन्हे मज़ार में बि पासे में सुतो पियो ए अबू बकर मुंहिंजी हक़ीक़त खे ॼाणे थो जेको गॾु रहे पियो जेको गॾु उथे रहे पियो जेको गॾु घुमे पियो उहो चए थो ख़ुदा जो कसम आहे या रसूल अल्लाह मां तव्हांजी हक़ीक़त खे अॼु ॾींहं ताईं सम्झी न सघियो मुझे सोने नबी छा फरमाया तो बेशक मुझी हकीकत के मुझे रब का सवाए को भी न हो जाए एडे शान वारो नबी असा के मिलियो ऐं उन सोने नबी सादगी के गरीबी के मिस्कीन के पसंद कर फरमायो रब करीम को दुआ करी ता गरीब आयो न मिस्कीन आयो खुश नसीब आयो अल्लाह जो रसूल तो फरमाया मुझा सोना रब कयामत दे दी मुझो अजर मुझो हिसाब किताब गरीब ने मिस्कीन सा गड कया माउन सा गड जन्नत में वजन चाहिए एडो खुश नसीब बातू हां असा अमीर नायू असा वट गाड़ियों कोनन असा वट बंगला कोनन असा वट महल
मदीने के गदा देखे जहां भर के इमाम अक्सर बदल देते हैं तकदीरे मोहम्मद के गुलाम अक्सर। मुझे साईं जा गुलाम दुनिया जे चाहे कितने में भी वया इलाके जी तकदीर उनके बदला छे। अया जो असाए तवा जे लाए अल्लाह तबारक व तआला कामयाबी जा दरवाजा खोले छड़ा रब करीम तो फरमाए तबाना तू दुनिया दी मोहब्बत दिल में करी छन पर नफ्सी को नफ्सानी ख्वाहिशात से कंट्रोल कर पर नफ्सानी इरादा खत्म करे छन मुझे रसूल के तरीके से हर तरफ का तकदीर जो आवाज तो मैं बदल नहीं दो कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या